इस्लामाबाद में लश्कर कशी कंदड़नि खिलाफ कार्रवाई जो हुक्म। मुस्तक़बिल में विगोड़नि खे मुंहुं ॾियण लाइ ख़ासि फोर्स क़ाइमु करण जो फ़ैसिलो। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ जो चवणु आहे त PTI हथियारबंद टोलनि ज़रिए वफ़ाक़ ते हमिलो कयो। KP ऐं बलूचिस्तान में अफ़सोस जोॻा वाक़िआ थी रहिया आहिनि। मुल्क दुश्मन पाकिस्तान खे कमज़ोर करण जी कोशिश करे रहिया आहिनि। बलूचिस्तान में दहशतगर्दनि खे परॾे मां फंडिंग थी रही आहे। मीसा खे जमहूरियत खां पोइ मीसा खे मईशत जो वक़्तु अची वियो आहे। मुल्क खे तब्दील करण लाइ सभिनी खे गॾिजी कमु करणो पवंदो। नैब तरफ़ां PTI बानीअ जी घरवारी बुशरा बीबी खे गिरफ़्तार करण जो फ़ैसिलो। 190 मिलियन पाउंड केस में वारंट जारी थियण जे बुनियाद ते खेसि गिरफ़्तार कयो वेंदो। नैब चेयरमैन बुशरा बीबी जी गिरफ़्तारी लाइ टीम जोड़े छॾी। नैब रावलपिंडी जी टीम खैबर पख्तूनख्वा रवानी। फाइनल कॉल में नाकामी ते तहरीक इंसाफ में इख्तलाफ। साहिबजादा हामिद रज़ा ऐं सलमान अकरम उहिदनि तां इस्तीफ़ा ॾेई छॾी। असद केसर तरफ़ां बैरिस्टर गोहर खे हटाए पार्टी चेयरमैन थियण जी तरदीद। इस्लामाबाद ऐं रावलपिंडी पुलिस तरफ़ां PTI जे एहतजाज दौरान 1151 विगुड़नि खे गिरफ़्तार करण जी तस्दीक। गिरफ़्तार विगुड़नि जा छिरकाईंदड़ इंकिशाफ। PTI कारकुननि जो चवणु आहे त क़यादत 50-50 हज़ार रुपयनि एवज़ घुराए पाण इस्लामाबाद मां भॼी वई। पुलिस जे रोकण ते अहलकारनि ते हमिलो कयो वियो। टूल प्लाज़ा पहुचण ते विगुड़नि भञ कई। PTI बानी सियासी क़ैदी नाहे, मथसि करप्शन जा संगीन इल्ज़ाम आहिनि। PTI कारकुननि रेंजर्स ऐं पुलिस अहलकारनि खे शहीद कयो। तहरीक इंसाफ फौजी थाकनि समेत हसास हंधनि ते बि हमला करे चुकी आहे। एहसन इक़बाल गिरफ़्तार थियलनि में अफ़गान शहरी बि शामिल आहिनि। सवाल आहे त अफ़गान शहरनि खे मुज़ाहिरे में छो आंदो वियो। अता तारड़ रियासत खे कमज़ोर सम्झंदड़नि खे सबक़ मिली वियो आहे। अली अमीन गंडापुर ऐं बुशरा बीबी कारकुननि खे अकेलो छॾे भॼी विया। PTI वारा माज़ी में बि यूटर्न वठंदा रहिया आहिनि। पंहिंजी बुज़दिली लिकाइण लाइ लाशनि ऐं गोलियुनि जी वावेला कई पई वञे। तलाल चौधरी PTI क़यादत खे मुल्की तरक़ी हज़म न थी रही आहे। इस्लामाबाद में एहतजाज सबबि मईशत खे नुक़सान पहुतो आहे। अमीर मकाम सिंध जे क़ौमपरस्त अॻुवाणनि पाणी माहिरनि अदीबनि ऐं दानिशवरनि सिंधु दरिया मां 6 केनाल कढण वारे फ़ैसिले खे रद्द करे छॾियो। सैयद ज़ैन शाह ऐं ॿियनि जो चवणु आहे त सिंधु मां केनाल निकिरण सां सिंध वड़भांग थी वेंदी। मनसूबो 1991 ईस्वी वारे पाणी मुआहिदे जी सिधी रित भञकड़ी आहे। सिंध जो अवाम मनसूबे खे रद्द करे थो। केनाल कढण जो मनसूबो वापसि वरितो वञे। JUI सरबराह मौलाना फज़ल रहमान मुल्क में हिकु दफ़ो ॿीहर शफ़ाफ़ चूंडुनि जो मुतालबो करे छॾियो। संदसि चवणु आहे त सिंध जे वसीलनि ते कंहिंखे कब्ज़े जो हक़ नाहे। JUI सूबनि जे हक़नि जी अलमबरदार आहे। आम चूंडुनि में धांधली करे JUI सां ज़ियादती कई वई। हू साफ़ ऐं शफ़ाफ़ चूंडुनि लाइ जदोजहद जारी रखंदा। सिंध TV नेटवर्क जे सर ते 1 डिसंबर ते मज़हबी भाईचारो असांजी सकाफ़त सिंधु दरिया असांजी मश जे सिर हेठि सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जूं तयारियूं आख़िरी मरहल में दाख़िल थी वयूं। हैदराबाद, नवाबशाह, मीरपुर ख़ास, कोटरी, बदीन, कंबर, ठटे, मिठी, बोज़दार वॾा, पीरगोट, टंडे बागे जे स्कूल में तक़रीबूं। थरड़ी मोहब्बत, हारू शाह, वावड़े, जमाल शाह, प्रियाले ऐं ॿियनि शहरनि जे तालीमी इदारनि में बि सकाफ़ती रंग निर्वार। हैदराबाद में नाले वारे गुलूकारा द्वार मेमण जी अॻुवाणी में टिकटॉकर जी रैली। गोटकी में जसकुम जे सकाफ़ती तक़रीब फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वरखां। गुपचाणी भरिसां ॻोठ मीर खान कालरो में मच कचहरी फ़नकारनि माण्हुनि खे झुमाए छॾियो। जाती जे उस्ताद ग़ुलाम कादर कच्छी अकेडमी में तक़रीब दौरान फ़नकारनि तरफ़ां सुरनि जी वरखां। झंडे मरी जे दरगाह मिसरी शाह जी मलाखड़ो। महलवाननि में ज़बरदस्त दंगल। ओडेलेलाल जा स्कूल में सकाफ़ती मेलो। मुख़्तलिफ़ क़िस्मनि जा स्टॉल क़ाइम। नाले वारी गुलूकारा शकीला नून जो तरफ़ां सिंध TV नेटवर्क सां सकाफ़ती ॾियारो मल्हाइण जो ऐलान। ओडेलेलाल जे फ़नकारनि तरफ़ां बि गीत ॻाए सकाफ़त खे भेटा पेश। सिंध हाई कोर्ट जे आईनी बेंच अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर ग़ुलाम मुर्ज़ा जतोई ऐं ॿियनि ते केस दाख़िल करण खां रोके छॾियो। DIG शहीद बेनज़ीर आबाद SSP ऐं DSP खे लिखत में माफ़ी वठण जो हुकुम। अदालत जो चवणु आहे त ग़ुलाम मुर्ज़ा जतोई ऐं ॿियनि ते केस दाख़िल न थियणु घुरिजे। जेकॾहिं को ॾोह कनि था त अदालत खे लिखत में आगाह कयो वञे।
पाकिस्तान आख़िरी फैसलाती वनडे मैच में ज़िम्बाब्वे के 99 रन सां शिकस्त ॾेई छॾी। सीरीज़ पंहिंजे नाले करे वरिती। ज़िम्बाब्वे जी टीम 304 रन जे टारगेट जे जवाब में रुगो 204 रन ते ढेर। शानदार सेंचुरी ते कामरान गुलाम मैन ऑफ द मैच करार।